मूमल हाशो में वॾो बदिलाव अची चुको आहे। ख़ुदा करे उहो सम्झी वञे त हू ज़ुल्म जे रस्ते ते आहे। अदी अदा तॾहिं सम्झंदो जॾहिं रेस ऐं अदा लीमो हुनखे सम्झण जी मोहलत ॾींदा। तूं सही थी चए मूमल। रेस हिन हाशूअ खे ज़ोरी हिन दुबण में धिकींदो। जेसिताईं हाशू न दुबण में ॻीचीअ ताईं न गड़क थींदो न तेसिताईं हथ न कढंदो। अदी मां घड़ी खान सुहिणी का थी चा न मूमल न। हिन वक़्तु हाशू ऐं मीर हिक ॿिए जा सख़्तु मुखालिफ़ बणिजी विया आहिनि। ख़ुदा न करे मीर जेकॾहिं तोखे घर मां तड़े कढे ऐं घटि वधि ॻाल्हाए त पोइ? अदी पोइ मां मीर जो बुरो कोन मनाईंदसि। तूं त दरगुज़र करे वेंदीअ। इहा ख़बर हाशूअ खे पई न त मीर खे कोन छॾींदो। ठीकु आहे अदी, जेकॾहिं मां वयसि त अदा हाशू खां मोकल वठी पोइ वेंदसि। हा ईअं सही आहे। हाशूअ जी मोकल हूंदी न त पोइ हो दरगुज़र करे वेंदो। अदा हाशू नवाब खान जी दुश्मनी निभाइण जे पोयां हुनखे त मुंहिंजी का बि सोच न आहे। जेसिताईं लीमो ॾेडर ज़िंदा आहे न तेसिताईं न तुंहिंजी शादी थींदी न नैना सुख जो साह खणंदी। अदी ॾो अदा हाशू जो आहे, हुन में अदी लीमे खे तूं छो थी चवीं? हाशूअ खे नवाब खान जी दुश्मनीअ में धिकण वारो इहो लीमो ई त आहे, ॿियो केरु आहे? अदा हाशू खे हराम जा पैसा मिलनि। नवाब खान हुनखे हज़ारे रुपया खाराए थो। नवाब खान जे लाइ अदा हाशू फ्रीअ में कमु नथो करे। न मूमल इन लीमे मोए सां न असां पूरा पवंदासीं न हाशू। ॿई असां खां ज़ोर आहिनि। मजबूरी इहा आहे त असां इन ॿिन्ही जे मौत जी दुआ बि नथा घुरी सघूं। जेकॾहिं अदा हाशू असांजे चवण में अची थो वञे त अदा लीमो छा कंदो? हाशूअ खे सम्झाइण सवलो कमु आहे? ॿुधाए मूंखे। मञा थी त सवलो कमु न आहे। अदा हाशू वॾो ज़िदी आहे, पर तूं ऐं मां हुन जे मथां ज़ोर रखंदासीं त नेठि मञी वेंदो। ठीकु आहे मुंहिंजी भेण, तूं ज़ोर लाइ हाशूअ ते, मां तोसां गॾु आहियां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।